ताज तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत मां तव्हांजे साम्हूं मुख़्तसर तिलावत कई अथमि। तव्हांजी ज़ियारत जे लाइ आयो आहियां। तबीयत नासाज़ हुई, हाज़िरी भरण लाज़मी समझो। अल्लाह साईं मुंहिंजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। आवाज़े अचण खे, वेहण खे, ॿुधण खे क़बूल फरमाए ऐं असां सभिनी खे हुज़ूर साईं जे दीन जो वर्कर बणाए। आमीन आमीन। रुगो ॿुधण मक़सदु कोन्हे, ॿुधण ई बि मक़सदु आहे। असां जेको ॿुधी वञूं भई जेके न आहिनि आया उन्हनि ते ॿुधायूं ऐं ख़ुशूसन मस्तूरात जेके आहिनि, मस्तूरात समझदा औरतां जेके घरनि में पर्देदार आहिनि उहे वीचारियूं हिननि प्रोग्रामनि में कोन्हे नथी ठाहींदियूं। उन्हनि जो हक़ आहे तव्हांजे मथां त तव्हां हितां दीन खणी उन्हनि खे ॿुधायो। नबी साईं जे ख़त्म नबूवत जे लाइ जे पहिरीं शहादत वरिती, पहिरियों हिन धरती ते जंहिंजी शहादत थी उहा औरत थी जंहिंजो नालो हो बीबी सुमैया रज़ियल्लाहु तआला अन्हा। उन पहिरीं शहादत बीबी सुमैया वरिती। मालूम थियो त औरतुनि जो वॾो हिसो दीन इस्लाम। औरतुनि जेतिरे क़दुरु जज़्बो आहे, इहो जज़्बो असां मर्दनि में बि कोन्हे। उहे औरतां हुयूं जेके उहे औरतां हुयूं जेके पंहिंजे नबी साईं जे इश्क में एतिरा ॿार सिंगारे करे उहद जी जंग में उहा औरत हुई जंहिं पंहिंजो सीने वारो ॿार खणी थन पिया हुज़ूर साईं जी दरबार में आई। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अव्हांजो हुकुम थियो आहे जिहाद जो। मुंहिंजे ख़ानदान जा जेके मर्द हुआ उहे सभु शहीद थी। हाणे मां वटि कुझु कोन्हे। औरत खे हुकुम कोन्हे निकिरण जो। मां पंहिंजो ॿार खणी आई आहियां, मुंहिंजे हिन ॿार खे क़बूल करो। घोटकी जा ॿुधाए थो अहिड़े इदारे में वेठा आहियूं, अहिड़े मदरसे में वेठा आहियूं जंहिंजी तारीख़ घोटकी में पूरो पाकिस्तान उहो ॿुधायो। अल्लाह ताला की क़यामत प्यारा भाइयों, वो औरत हुई जंहिं पंहिंजे मासूम ॿार खे खणी हुज़ूर साईं जी ख़िदमत में हाज़िर थी त या रसूल अल्लाह, मां वटि ॿियो कुझु कोन्हे, इन ॿार खे जिहाद में क़बूल कयो। जागदा वेठा हुज़ूर साईं फरमायो, मां इहो तुंहिंजो मासूम ॿार न तलवार खणण जहिड़ो, न तीर हणण जहिड़ो, न कदम खणण जहिड़ो। सोना उन औरत चयो, या रसूल अल्लाह, इहा त मूंखे ख़बर आहे, पर मां इहो ॿार इन करे पेश कंदी पई आहियां जो मां वटि मर्द कोई कोन्हे। जॾहिं दुश्मन अव्हांजी तरफ़ तीर उछलाए त मुंहिंजे ॿार खे साम्हूं कढो, अव्हांखे तीर न लॻे, मुंहिंजे ॿार। दुआ करो अल्लाह से असांखे बि उहो ई जज़्बो नसीब। मां जेको तव्हांजे साम्हूं मुख़्तसर तिलावत कयूं उन खे थोरो सम्झी वठो।
असांजो नबी ख़ातमुल अंबिया है ऐं क़यामत ताईं ॿियो नबी नहीं न वरी ॿियो किताब ई न इहो फितनो बर्रे सग़ीर में कॾहिं आयो हिकिड़ी फिका हुई तक़रीबन 750 साल मुश्तरका हिंदुस्तान जे मथां मुसलमाननि जी ऐं उहे एतिरा आदिल हुया कि मुसलमान त मुसलमान हुया लेकिन सिख हिंदू गोरखा सब उन जी हुकूमत के तस्लीम कंदा कि आदिल माण्हू वो अंग्रेज़नि अटकल करे अंदरूनी तौर पे मुसलमाननि खे पाण में भी विढ़ायो हिंदुनि मुसलमाननि खे भी विढ़ायो पोइ इहो कमु शुरू थी वियो पोइ हीउ पूरे मुल्क ते कब्ज़ो करे विया ऐं उन खां बाद में मुसलमान जेके आहिनि उन्हनि खे आख़िरी वक़्त ताईं क़बूल न कयो आख़िरी वक़्त ताईं कंहिंखे अंग्रेज़नि खे थोरो सम्झो बि सही अंग्रेज़नि खे आख़िरी वक़्त ताईं क़बूल न कयो पोइ मुख़्तलिफ़ मरहलनि ते जंगियूं थींदियूं आहियूं जहिड़ा थींदा आया कॾहिं पानीपत जी लड़ाई लॻी कॾहिं 1857 जी जंग आज़ादी थी कॾहिं बालाकोट जे पहाड़नि खां मुसलमाननि बग़ावत कई कॾहिं माल्टा जी जेल में उते जेला क़बूल कयो कॾहिं हिजरत तहरीक हलायो कॾहिं जलावतन थी पूरी दुनिया में अंग्रेज़ के खिलाफ इस्लाम के हक़ में राह हमवार कयो कॾहिं खिलाफत उस्मानिया के बचाने के लाइ मुजाहिदनि जा जथा तैयार करे तुर्की मोकिलियो बहरहाल उलमाए देवबंद सारी जिंदगी सारो वक्त नस्ल दर नस्ल अंग्रेज के खिलाफ लड़दा आया वो अंग्रेज मुसलमाननि मंझि अहिड़ा फितना पैदा करने की कोशिश कई जंहिंमें बज़ाहिर वो उन वक्त में कामयाब थी वियो जंहिंमें मुसलमाननि में फ़िरका बंदी हिते हिकिड़ो मज़हब हुयो कोई मज़हब कोन्हे हिते मुसलमाननि जो हिकिड़ो मसइलो ऐं हिकिड़ी फ़िका हुई फ़िका हनफी ॿी का फ़िका राइज न हुई पोइ अंग्रेज़नि मुसलमाननि खे टुकड़ा टुकड़ा करण जे लाइ अहिड़ा माण्हू तैयार कया जेके मुसलमाननि जे मज़हब ऐं दीन ते हमलावर थिया ऐं उन्हनि खे फुल सपोर्ट ऐं फुल पैसा फुल सिक्योरिटी अंग्रेज़ ॾिनी उनमें मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी बि हुयो जंहिंखे नबूवत जी दावा करायो वॾो पढ़ियल हो वॾो दजाल हो वॾो कज़ाब हो वॾो चतर हो वॾो चलाक हुयो उनकी फुल सिक्योरिटी ऐं पूरो पैसो पूरी दुनिया अंग्रेज़ ॾींदो रहियो त तूं मुसलमाननि में इहा महिनत कर त जिहाद न करो उन जिहाद जे खिलाफ़ बहरहाल अल्लाह ताला उनखे नाकाम कयो ऐं 1973 जे आइन में उन वक़्त खां वठी जिदोजहद थींदी आई 1973 में हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिया जेके उलमा हुया मुश्तरका जिदोजहद सां आइन पाकिस्तान में कादियानी के काफिर करार कादियानी काफिर करार इनमें जेका तहरीक सैयद ताला शाह बुखारी हलाई उन्हीं सां गॾु जा वॾा आलिम हुआ उन्हीं तहरीक में हज़ारे नौजवान शहीद थिया घणा हज़ारे नौजवान शहीद थिया
हज़ारे नौजवान जेलन में है, कई बार बुखारी जेलन में है, कई बार जा दोस्त जेलन में है, वॾा वाक़िया वॾियूं कुर्बानियूं। असां का कुर्बानी कोन्हे कई, असां हिते ठहियल ठुकियल जात में वेठा आहियूं। प्यारा भाई, वो हिकिड़े भेरे ते सैयद अता शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खे कल माण्हुनि खे अर्ज़ु कयो त साईं तव्हां जेका तहरीक हलाई आहे इन में हज़ारे नौजवान शहीद थी ऐं इन हज़ारे नौजवाननि जूं उमिरियूं, इन्हनि जा वालिद, इन्हनि जी औलाद, इन्हनि जूं घरवारियूं, केतिरा घर तबाह थी विया। क़यामत ॾींहुं कहिड़ो जवाबु ॾींदा? जाॻा वेठा या मथे वेठा? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे उन्ही ग़ुलाम सैयद अता शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मुसलमा कज़ाब जंहिं नबूवत जी दावा कई हुई उन्ही सां हज़रत अबू बकर सां जंग कई। कंहिं जंग कई? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिंमें कमो बेच 70,000 सहाबा इब्न सहाबा शहीद थिया उन्ही जंग में। 70,000 सहाबा इब्न सहाबा। वो फरमायो जेकॾहिं अबू बकर 70,000 सहाबा इब्न सहाबा जो जवाब ॾिनो त क़यामत ॾींहुं मां बि 10,000 जो जवाब ॾिनो। पर ॿुधो मुसलमानो, बुखारी जा कलमा अता शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो त ख़त्म नबूवत जो मसइलो एॾो वॾो मसइलो आहे, एॾो वॾो मसइलो आहे जो जेकॾहिं इन्ही जे लाइ 10,000 न 10 लख 10 लख न 10 करोड़ 10 करोड़ न 10 अरब मुसलमान शहीद थी वञनि तॾहिं बि इहो मसइलो अञा वॾो। इन जे करे इहो मिसाल इन करे ॾिनो त तव्हां असां सभी नबी से जे गुस्ताखी खे बर्दाश्त न कयो। उहो कादियानी जी सूरत में अचे या कंहिं ॿी सूरत में अचे, जहिड़ी सूरत में ईंदो असां नबी से जे गुस्ताख खे कॾहिं बि उन सां छा बि कोन्हे, उनखे माफ़ी बि कोन्हे। समझदा कयो? दुआ की ताला ताला गैरत की जिंदगी, मौत जरूरी हुई, अल्लाह ताला शहादत जो मौत। इमाम हुसैन से ये खबर है, इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रज़ी अल्लाह ताला ये कोई हस्ती हुई, ये कोई जवान हाल जंहिंजो मिसाल ई कोन्हे को, जंहिंजो अल्लाह इनखे इहो मर्तबो ॾिनो हो जो अमर जी झोली में हुया त जन्नत जे जवाननि जा सरदार बणिजी विया। सुभान अल्लाह। जाॻा वेठा हसन हुसैन सैयद शबाब अहल जन्ना, अम्मा जी झोली में जन्नत जे जवाननि जा सरदार। नबी से के खुशबू पसंदी, किस्म किस्म की खुशबू साहबा लाई न, पर नबी से जे पसीने मुबारक जो कतरे की खुशबू दुनिया में कहीं वटि कोन हुई, न वरी अहिड़ी थी भी सघे। ॿुधो नबी से फरमांदा हा अल हसन वल हुसैन रैहान ताज मिन दुनिया, दुनिया जी मुंहिंजी खुशबू हसन हुसैन। सुभान अल्लाह। इमाम हुसैन खे ख़बर हुई त मां जेके जवान वठी वियो हुआ आयो त धोखे सां धोखो थी वियो, हाणे मां जंग जे लाइ न आयो हुउमि, पर हाणे जंग जो तिबर वॻो आहे या चवंदो आहे बैयत कर या जंग कर। इमाम पाक फरमायो त बैयत खां मां जंग खे अहमियत ॾिनी, मां जी बैयत करण सां हे दीन ख़त्म थी वेंदो।
इस्लाम ख़त्म थी वेंदो मुंहिंजी बैयत करण सां। मुंहिंजी बैयत न करण सां इस्लाम क़यामत ताईं ज़िंदा थी वेंदो। इस्लाम क़यामत ताईं ज़िंदा थी वेंदो। इमाम खे ख़बर हुई दिब्बा हथ तन नंढा वॾा पूरा जवान इनमें ये सभु शहीद थी वेंदा ख़बर आहे मूंखे। पर मुंहिंजे नाने मोहम्मद जो गुलशन आबाद आहे। गोती जा गयूर मुसलमान इमाम हुसैन जे करे यज़ीद पलीत सां हथ मिलाए वञे हा। अॼु तो यज़ीद ऐं हुसैन जो मिसाल न ॾेई सघे तो हुसैन जिंदाबाद यज़ीद मुर्दाबाद। क़यामत ताईं यज़ीदी क़यामत तक यज़ीद भी रहंदो हुसैन भी रहंदो। ये किरदार रहंदा छा रहंदा किरदार। हिकिड़ो किरदार यज़ीद जो रहंदो हिकिड़ो किरदार इमाम हुसैन जो रहंदो जेको मुक़ाबिलो क़यामत। इन करे ख़ामोशी जी ज़रूरत नाहे। हुज़ूर साईं पाण फरमायो अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामा। जिहाद त क़यामत ते हूंदो। हिकु ॿिनि ॾींहंनि जो कमु नाहे 6 महीननि साल जो कमु नाहे। छो त नबी से आख़िरी नबी उन्हनि खां बाद जो नबी न ईंदो। हाणे नबी से जे दीन खे क़ाइमु रखण जे लाइ असांजे गर्दननि जी ज़रूरत पवंदी। को तयारी आहे? नारे तकबीर ताजदार खत्म नबुव्वत ताजदार खत्म नबुव्वत शान मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर। हिकिड़ी जमात क़यामत ताईं हलंदी हिकिड़ी हक़ जी जमात हिकिड़ी ॻाल्हायो सही हक़ जी जमात क़यामत ताईं हूंदी जेका नबी साईं जे तरीक़े खे बयान भी कंदी जिहाद भी कंदी अमल भी कराईंदी मेहनत भी कंदा। हिकिड़ी जमात हूंदी हक़ जी बाक़ी हक़ जी जमात न हूंदी। हाणे जेका मां क़ुरान पाक तव्हांजे साम्हूं मुख़्तसिर करां थो उन्हीं में अल्लाह पाक नबियन सां ख़िताब कयो। कैसा पैगंबर नबी रसूल साहिब तौरात साहिब इंजील साहिब ज़बूर सहीफ़न वारा पैगंबर। थोरो वॾी ॻाल्हि ॿुधो तबियत ते मज़ो न आहे। अल्लाह साईं तो असां सभिनी खे नबी से जो ग़ुलाम बणाए। आमीन। क़यामत जे ॾींहुं नबी से जे झंडे हेठि आमीन। प्यारा भाई अल्लाह साईं अंबिया अलैहिस्सलाम सां आलम अरवाह में ख़िताब कयो। आलम अरवाह में जॾहिं इंसान ऐं इंसाननि जा रहबर जेके अंबिया सॾिबा इहे सभु पैदा थिया त सारे इंसाननि खां अल्लाह साईं पहिरियों वाइदो वरितो ला इलाहा इल्लल्लाह। चओ सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह। अल्लामा इक़बाल फरमायो अगरचे बुत हो जमाअत के आस्तीनों में मुझे है हुक्म आज़ाम ला इलाहा ला इलाहा ला इलाहा। राजा चौधरी खत्म नबूवत के जलसे में बैठा एड़ा कमजोर हो ला इलाहा इल्लल्लाह इहो कलमो अल्लाह पाक इहो ला इलाहा इल्लल्लाह आदम अलैहिस्सलाम को वठी हज़रत मोहम्मद करीम ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नूह नबीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दाऊद खलीफतुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। ये सभी ला इलाहा इल्लल्लाह वारा पहिरियों वाइदो वरितई अलस्तु बिरब्बिकुम सभिनी चयो ला इलाहा इल्लल्लाह। असांजो रब तूं ॿिए खे न मञो न मञींदासीं। असां जेके इन शइ खे सम्झी पऊं हा अॼु छड़ो हिन मुल्क जी तक़दीर में बदिलजे हा पूरी दुनिया जी तक़दीर बदिलंदी आहे। बुखा भी कोन रहंदी। हज़रत उमर साईं जो दौर हो
चो रज़ी अल्लाह ताला हज़रत उमर साईं जो दौर जॾहिं मुसलमान बुखिया न था जॾहिं मुसलमान बुखिया फरीस न हज़रत उमर साईं जो दौर हो पाण त अमीरुल मोमिनीन 22 लख मुरब्बा मील जो बादशाह ज़ैतून जे तेल में मानी घोड़े चमन वाली मानी खाईंदा लेकिन उनकी बादशाही में दादा उनकी बादशाही में को ज़कात वठण वारो न हूंदो ज़कात खणी घुरंदा असां वटि ज़कात हूंदी आहे न उहा बि पूरे छॾी वो ज़कात खणी घुमंदा हुआ वो आहे मां ज़कात वठे वो आहे मां ज़कात जॾहिं मुसलमान बुखियो न थियो हाणे असां बुखिया वो अल्लाह पाक नबियनि सां मुखातिब थी फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। ये 5 जुमला समझो कुरान पाक जा ये 5 जुमला समझो लतुमिनुन्न बिही चो लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह मां मोहम्मद करीम ते ईमान भी आणिजो ऐं उनजा मददगार भी थी कौन समझाए वो समान अल्लाह थोड़न छूटे लतो मिनुन्न बिही चो लतो मिनुन्न बिही अगते मां मोहम्मद करीम चाहे मतलब ईमान भी आणिजो ऐं उनजा मददगार भी थी इहो कंहिंखे चयो नबियन अल्लाह पाक इहो नबियनि खे फरमायो पोइ हाणे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको आहे उहो अल्लाह जो नबी आहे उहो असांजे नबी से फरमायो त जॾहिं दुश्मननि उनखे ख़तमु करण जी कोशिशि कई अल्लाह पंहिंजी कुदरत सां उनखे खणी ठीकु उहो ईंदो वो ईसा अलैहिस्सलाम ईंदा कुर्ब क़यामत में ईंदा वो नबी से जे दीन जा मददगार नबी से जे दीन जा मददगार थींदा नबी से जे दीन जी मददगारी करण माना नबी से जी मददगारी कौन समझो नबी से जे दीन जी मददगारी हाणे अॼु माण्हू भॼी वेंदा आहिनि न जमियत खे छॾी करे जमात काॾे कयो सिधी हाणे वरी ॻाल्हि कोन्हे सिधी ॻाल्हि नबी सिंह जो हिकिड़ी जमात हूंदी न या मार ग्रुप बि हूंदो लुंड ग्रुप बि हूंदो शहरयार ग्रुप बि हूंदो पीपी बि हूंदी लीग बि हूंदी अब आहिनि लेकिन हक़ जी त हिकिड़ी हूंदी इहे जमात आहिनि लेकिन हक़ जी जमात हिकिड़ी हूंदी जेका नबी से जे दीन जी मददगार थींदी पोइ जमियत वारा करनि भी मददगार जो पीपी वारा करनि भी मददगार जो लीग वारा करनि भी मददगार असल दीन जी हिफाज़त करनी उम्मत खे उम्मत में गुज़ारा करना ये ख़त्म न हुआ जो जब सवाल उन्हीं अनवान साहिब छो वाले दुनिया में छो वाले खौफ ज़दा थी या तव्हांखे अञा तरबियत कोन्हे थी मां के वॾा वेठा आहिनि के नंढा वेठा आहिनि के मुंहिंजा सन सीरा वेठा आहिनि असांजी तरबियत अञा न थी आहे असांजो जोश ऐं वलवलो असांजो आवाज़ दिलि मां थो निकिरे त असां नबी से जा ग़ुलाम चओ असां नबी से जा ग़ुलाम अल्लाह साईं नबियनि खे फरमायो लतो मिलो न बिही भला तंसुरुन्नह मुंहिंजे नबी जे मथां ईमान आणिजो नबी से जो कलमो पढ़जो कंहिंजो कलमो नबी से जो कलमो पढ़जो ऐं उन कलमे जी इशाअत में उनजी तरवीज में नबी से जा मददगार थींदो नबी से की नबूवत केतिरे ते मिली अल्लाह सही केड़ा अजीब लफ्ज़ फरमाया चो सुभान अल्लाह इनके थोड़ो पढ़ियो
तर्जुमे सां इनके ॾिठो करो इनके ॿुधो करो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी असां काथे वञिणो असांखे मंज़िल असांजी केतिरी नबी सिंह के जरा अल्लाह पाक फरमायो वमा अरसलनाका इल्ला ना 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 इहो बि आहे मां बि चवण जो मक़सदु इहो आहे काफ़तन लिन्नास वमा अरसलनाका इल्ला काफ़तन जैसे इंसान आहिनि इसलिए नबी सिंह जी नबूवत हिन दुनिया में क़ाइम रहंदी काफ़तन लिन्नास क़यामत ताईं काफ़ी आहे हाणे जॾहिं अल्लाह सही फरमाए काफ़तन लिन्नास क़यामत ताईं जेके इंसान ईंदा सभिनी जे लाइ मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत क़यामत ताईं जेके इंसान ईंदा हाणे उनखे ॿिए कंहिं नबी जी लोड़ न पवंदी नबी से जी ज़रूरत कंहिं नबी पैगंबर जी ज़रूरत न पवंदी छो अल्लाह साईं मुख़्तसिर ऐं जामे दीन ॾेई करे एॾो अहसन आला अकमल दीन अता फरमायो जो उनमें कंहिं शइ जी कमी कोन्हे इन करे अल्लाह पाक फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम तव्हां बि चओ व अतममतु अलैकुम निअमती चओ चओ व रज़ीतु लकुमुल इस्लाम सर्टिफिकेट तव्हांखे मिली विया न या अञा का कमी आई हाँ असां नबी सिंह जा गुलाम आई तो वेठो करो तो इंशाअल्लाह नबी सिंह जी गुलामी में तो नबी सिंह जी गुलामी में मौत भी कबूल है बाकी वोट कबूल कोन्हे वोट कबूल कोन्हे मौत कबूल है जे मुसलमान जिन किताब के वोट ॾिना अॼु काजानी तुंहिंजे मुल्क में न ॻाल्हाए कम वक़्त सहाबा जो दुश्मन तुंहिंजे मुल्क में न ॻाल्हाए उहो बकवास न करे हा सहाबा के खिलाफ़ सहाबा नबी सिंह जा ग़ुलाम हा ऐं सहाबा सच्ची जमायत दुआ करो अल्लाह ताला असांखे आले मोहम्मद ऐं असहाब मोहम्मद सां मोहब्बत अता फरमाए हिकिड़ा आले मोहम्मद हिकिड़ा असहाब मोहम्मद हिकिड़ा असहाब मोहम्मद हिकिड़ा असहाब मोहम्मद ऐं वरी उहे आले मोहम्मद बि आहिनि असहाब मोहम्मद बि आहिनि आले मोहम्मद बि आहिनि हिकिड़ा असहाब मोहम्मद बि आहिनि असांजे लाइ जीअं ॿ अखियूं सॼी अखि खॿी अखि खॿी अखि सॼी अखि ॿई अखियुनि जा नूर दुआ करो अल्लाह से मैया टूटा फूटा लफ़्ज़ कबूल फरमाए अल्लाह जो रहम कबूल फरमाए